साइड के गाड़ी के मोटी दो ना ये पानी तो के थूड़ हाणे मूंखे माइक वटि मूंखे जवाब अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। किथे मौजूद आहियूं? ही बेले खाते वारनि पुलिस जे मदद सां कार्रवाई खई आहे। तव्हां सां गॾु ॻोठाणा मौजूद आहिनि। ट्रैक्टर विया आहिनि, फसल ज़ाइ थियो आहे। तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो ऐं पंहिंजो मौक़िफ़ ॾियो। जी माला सैयद आहियां, हसन शाह मुंहिंजो नालो आहे। जी हा सिट सर्वर जो कमदार आहियां। हा सिट सर्वर यूसी चेयरमैन हा। किस पार्टी जो? हाणे बनी जेका ॿेली सॼो ही केतिरा ॿेला आहिनि अचे सेठ जे पासे बसि ठीकु आहे ॻाल्हि। हा सेठ जे ते थी। अच्छा ॿिए ये ज़मीन कार्रवाई ही कहिड़े किते थी आहे? या सर्वे आहे या ॿेले जी आहे? ही सर्विया में ॿेलो आहे। अच्छा सर्वे ही सर्वी नंबर छा आहे? सर्वी हाणे को मां पढ़ंदो कोन मुंहिंजो कागज़ कोन खणी आयो। अच्छा कमदार कार्रवाई तव्हां ते छो न, न। थी? साहब हिकिड़ो मिंट मूंखे पुछण बीबी। 14,000 एकड़ में ही बेलो आहे। मूंखे तू ई ही जवाब हेॾा ॿेलो कोन आहे। अच्छा भला ॿियनि ते कार्रवाई नथा कनि? कंहिं ते थी आहे? अॻे चकर पाया कंहिं ते थी आहे कार्रवाई? हींअर ताईं आयो हिते थी आहे, अॻे चकर पे सेठ ते थी आहे ऐं अचे बि सर ॻाल्हि मुंहिंजी ॿुध, हिते ही सॼो ॿेलो पियो आहे, पूरो मुल्क पियो कराए, हुते किथे बि कानून जी कार्रवाई कोन्हे। ही ॿियो टियों चक्कर आहे, हिते पिया पटराइनि। छो? असां ग़रीब माण्हू कायो वेठा आहियूं, असां बचड़े हाल काॾे वेंदासीं? असां हारी आहियूं। अच्छा हाँ? अच्छा असां काॾे वेंदासीं? असां केरु ॾींदो? अच्छा ॿियनि जो हाँ? कब्ज़ो आहे? छो ॿियनि जो कोन्हे को? पूरो मुल्क कायो वेठो आहे, हुते केरु बि कोन थो वञे। हींअर ही आबादी लॻी पिया, हिते ही पटराइनि पिया। असां ॿारे बच्चे लोड़ूं था, असां काॾे वञूं? असां केरु ॾींदो? चाचो कढायो पोड़ो कहिड़ो परियां? चाचा तव्हांजी ज़मीन आहे? कंहिंजी ज़मीन आहे? साईं ज़मीन। साईं तव्हां पंहिंजो मौक़िफ़ वधीक ॾियो था कुझु मौक़िफ़ ॻाल्हाइण चाहियो? गंज थी वियो। जीअं त दोस्तो बेले खाते वारा ॾिसो कार्रवाई कनि पिया। बेले खाते वारा कार्रवाई कई आहे। हाणे बेले खाते वारा पंहिंजे हिसाब सां पुलिस जे मदद सां बीठा आहिनि ऐं हिननि ॻोठाणनि जो चवणु इहो आहे त सिर्फ़ु असां ते कार्रवाई कई वञे ऐं बार बार टियों दफ़ो असां ते कार्रवाई कई वई आहे। बेले खाते 1000 एकड़ ज़मीन ॿिए पासे बि आहे, उन पासे कार्रवाई नथी कई वञे। हा ॿियनि पासे बि ज़मीनूं आहिनि। हिन जो चवणु आहे त सिर्फ़ु असगर बि मौजूदु आहे। असगर छा सूरत हाल आहे असगर? ऐं कार्रवाई अॻिते किथे थींदी? हिननि जो इल्ज़ाम आहे त हीअ सभु ॿेले जी खाते जी आहे या सर्वे आहे? इन हवाले सां थोरो तव्हां ॿुधायो। ही टोटल आल्ट वारी बेलो आहे, 33 चौंकड़ी आहे। जी हा ईअं कोन्हे त हिते वॾी ज़मीनदारी जेका आहे हिन ज़मीनदार जी आहे। हिते लाखाट में जी हा असां ईअं कोन्हे त हिकिड़ा 5 एकड़ उन्हनि 5 एकड़ मुताबिक़ उन जी कार्रवाई कंदासीं। जेको वॾो ज़मीनदार हूंदो त उते एतिरी असां कार्रवाई कंदासीं। जी हा हीअ असांजो बेलो आहे 39-40 चौंकड़ी आहे। अच्छा असां कहिड़ी चौकड़ी में? हीअं असां हिन वक़्तु 39 चौंकड़ी में बीठा आहियूं। जी असांजी फॉरेस्ट डिपार्टमेंट जी चौंकड़ी आहे। असां वटि गूगल हर शइ असां वटि हिते मौजूदु आहे। जी हा त असां ईअं कोन्हे त हिकिड़ो 4 एकड़ वारो आहे त उन ते एतिरी कार्रवाई कंदासीं। अगरि जंहिं वटि एराज़ी वधीक आहे उन जे ख़िलाफ़ु असां एतिरी कार्रवाई कंदासीं। अॼु कार्रवाई थींदी शुरूआत थी अॻिते बि शुरूआति अॻिते बि आहे सभिनी जे। ईअं कोन्हे त हिकिड़े सां कंहिंसां ज़मीनदार सां असांजी दुश्मनी आहे। सभु जेके कब्ज़ेदार आहिनि उहे असांजी नज़र में सभु कब्ज़ेदार बराबरि आहिनि। अच्छा तव्हांखे कंहिंजा अहकामात आहिनि मथां? असांखे सीशन जज साहिब जा अहकामात आहिनि। असां सीशन जज साहिब जे अहकामात जे मुताबिक़ कमु कयूं पिया। सीशन जज साहिब खे हाई कोर्ट जा हुकुम आहिनि, उहो हाई कोर्ट जे हुकुम मुताबिक़ जेके आहिनि से हीउ कमु थिए पियो। जंहिंमें DC साहिबु, SP साहिबु ऐं इहे जेके आहिनि से अवां हीउ ॾिसो त एतिरी ॻाल्हि कोन्हे। हीअ नफ़री बि असां सां गॾु मौजूदु आहे। ज़मीनदार जेके आहिनि से असां सां जेके आहिनि से मुंहुं आॾो अटकाए बीठा आहिनि। त असां ॿेले जी बारी जेका आहिनि असां एतिरा असां सां मसइला आहिनि। असां सां एतिरा असां सां मसइला आहिनि। तव्हां ॾिसो एतिरी सिक्योरिटी हूंदे बि असां ॿेले खाते सां एॾा मसइला आहिनि। असां ॿेले खाते वारा कयूं त छा कयूं? असां ॿेले खाते वारा ज़ाती असांजी ज़ाती शइ त कोन्हे, गवर्नमेंट जी प्रॉपर्टी आहे। गवर्नमेंट जे हुकुम ते गवर्नमेंट जे हुकुम ते कमु था कयूं, जंहिंमें सीशन जज साहिब जा हुकुम आहिनि।
असांजी को ज़ाती शइ कोन्हे, ज़ाती झगड़ो कंहिंसां असांजो कोन्हे को, ज़ाती पिरापड़ी असांजी न आहे। हाई सेशन जज साहिब जा हुकुम आहिनि, अगरि जंहिंजी ज़मीन ते वधीक हूंदी त उन ते वधीक कार्रवाई थींदी, अगरि जंहिंजी ज़मीन घटि हूंदी त उन ते घटि कार्रवाई थींदी। ये था चवनि त हिन जो आहे त हीअ सर्वे ज़मीन आहे। साईं सर्वे ज़मीन किथे हितां खां तक़रीबन ईअं सम्झो त तक़रीबन 500 फुट असांजी अॻिते हिन खां अॻिते एराज़ी आहे 500 फुट। अॻिते हलूं था, छो अॻिते नथा हलूं था, अॻिते हलूं था, तूं चुप करे अॻिते कयूं था जी। हिते कार्रवाई थिए थी, अॻिते साईं हितां ॾिसो 3 ट्रैक्टर आहे न, त जंहिंजी ज़मीनदारी घणी आहे त अॻिते बि असां कार्रवाई कयूं था। ईअं कोन्हे हिते कार्रवाई कयूं था अॻिते असां नथा कयूं, हिते बि कार्रवाई कंदासीं, अॻिते बि कार्रवाई कंदासीं। पर असांजा मसइला आहिनि, असां SSP साहिब खे रिक्वेस्ट कंदासीं त असांखे जेका नफ़री ॾिनी वञे, टैड ॾिनी वञे। असां हिते मसइला आहिनि, असांखे जेका एतिरियूं सहूलियतूं नथियूं मिलनि।